खबर शामिल क्यों पिया मीरापुर में रिपोर्टर सदाम गांगरे जी खबर मौजूद। सॼी दुनिया जी मीरापुर में भी जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं वॾी अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो पियो वञे। जश्न ईद मिलादुल नबी रैली मौलाना इरफान सिकंदरी मौलवी इरफान लोंड ऐं हाफ़िज़ इनामुल्लाह मेमण समेत शहरनि सां गॾिजी पंहिंजे रिवायती रस्तनि ते रवां दवां आहे। रैली में आशिकाना रसूल झूमंदे नज़र अची रहिया आहिनि। रैली जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि इलाइक़नि खां थींदे मेन चौक ते पहुची हुई, जिते हज़रत अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान बयानु कयो वेंदो ऐं आख़िर में दुआ कई वेंदी। रैली में मीरापुर ऐं भरपासे वारनि मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं शहरनि खां वॾी तइदाद में आशिकाना रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिरकत कई आहे। उन मौक़े ते रैली में शरीक अॻवाननि जो चवणु हो त अॼोके ॾींहुं काइनात में उन शख़्सियत जी आमद थी जंहिंजे अचण सां दुनिया में रोशनी पखिड़िजी वई। अॼु 12 रबीउल अव्वल हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वलादत बा सआदत जो ॾींहुं आहे। आख़िर में नंगर न्याज़ बंदोबस्त पिणु कयो वियो आहे।